औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लाती यअतिनल फ़ाहिशता मिन निसाइकुम फ़स्तशहिदू अलैहिन्ना अर्बअतम मिनकुम फ़इन शहिदू फ़अमसिकुहुन्ना फ़िल बुयूति हत्ता यतवफ़्फ़ाहुन्नल मौतु औ यजअलल्लाहु लहुन्ना सबीला रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर व बिक नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हिन सूरह मुबारका में मुआशरती निज़ाम जो क़ाइमु करणु आहे। जेकॾहिं मुआशरे में का बदकारी फैलिजी वञे त उनखे कीअं रोकिजे, उनखे कीअं कंट्रोल कयो वञे। हिन सूरत में जेके इहे अहकामात अची रहिया आहिनि इहे शुरूआती अहकाम आहिनि, छो त इन जा जेके पुख़्ता और मज़बूत हुकुम ईंदा उहे बाद में ईंदा। नुज़ूल जे हिसाब सां हीअ सूरत पहिरीं नाज़िल थी आहे। उन खां पोइ सूरह अहज़ाब, पोइ सूरह नूर ऐं सूरह माइदा। उन्हनि सूरतुनि में मज़बूत ऐं पक्का ऐं बाद में ईंदड़ हुकुम अलाह ताला फ़रमाए चुको आहे। हिन सूरत में जेका हुकुम आहिनि इहे शुरूआती हुकुम, पर इहा अलाह जी हिकमत आहे त क़ुर जी तरतीब में सूरह निसा खे पहिरीं रखियो अथई, सूरह माइदा खे बाद में, पोइ सूरह अहज़ाब ऐं सूरह नूर खे त अञा बाद में रखियो अथई। हीअ सॼी अलाह जी हिकमत आहे। ऐं तव्हांजी औरतुनि मां जेकी बदकारी कनि त उन्हनि लाइ पाण मां 4 शाहिद करियो ऐं जेकॾहिं उहे शाहिदी ॾियनि त पोइ खेनि घरनि में बंदि रखो जेसीं उन्हनि ते मौत अचे या अलाह उन्हनि लाइ को रस्तो पैदा करे। जीअं त पहिरीं अर्ज़ु कयो त बाद में हुकुम अची चुका आहिनि, इन जे करे हाणे हीउ जेको हुकुम आहे सूरह निसा जो इहो मनसूख़ थी चुको आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मां के ॿ मर्द बदकारीअ में मुलवस थियनि त ॿिन्ही खे सज़ा ऐं ईज़ा ॾियो, पर जे तौबा कनि ऐं पाण सुधारीनि त उन्हनि खां टारो करियो, उन्हनि खे छॾे ॾियो। बेशक अलाह त हमेशह तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत महिरबान आहे। अगरि उहो पाण में बदकारी कनि था त अलाह ताला फ़रमाए थो त उन्हनि खे ईज़ा ॾियो, उन्हनि खे तकलीफ़ ॾियो, पर जेकॾहिं हू सची दिलि सां तौबा कनि था त हाणे तव्हां उन्हनि जो रस्तो छॾे ॾियो। हाणे न उन्हनि जे लाइ को तव्हां रस्तु घाट ते वेही ऐं उन्हनि खे तकलीफ़ ॾियण जे लाइ कोशिशि करियो, न, हाणे तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि तौबा जे बारे में फ़रमाइनि था, गुनाह खां तौबा करण वारो ईअं आहे जीअं उन गुनाह कयो ई न हुजे। अलाह ताला उन जा गुनाह बख़्शे छॾे थो जॾहिं हू सची दिलि सां तौबा करे थो। जॾहिं इन्हनि बि तौबा कई त हाणे तव्हांखे बि को इख़्तियार न आहे त उन्हनि खे वधीक ईज़ा ॾियो, हाणे उन्हनि जा रस्ता छॾे ॾियो। अलाह ते तौबा क़बूल करण जो हक़ रुगो उन्हनि जो आहे जेकी नादानीअ में, जेकी जहालत में, जेके बेसमझीअ जे करे गुनाह करे विझनि था ऐं जल्दी तौबा कनि था। अलाह बि उन्हनि जी तौबा क़बूल थो करे जेके नादानीअ में गुनाह करे विझनि था। को अहिड़ो वक़्तु अची वियो जिन ते उहो गुनाह जो ग़लबो थी वियो, जंहिं वक़्तु उन शैतान उन्हनि ते हमिलो करे विधो ऐं उहो नादानी में गुनाह करे विधऊं जेको पाण ते कंट्रोल न करे सघे। ऐं जीअं ई उनजो गुनाह जो ग़लबो हुन तां, शैतान जो ग़लबो उन्हनि तां हटे थो त उहो फ़ौरन रुजू थियनि था अलाह जी तरफ़ ऐं फ़ौरन तौबा कनि था। त अलाह ताला फ़रमाए थो त मां इन्हनि जी तौबा जल्दी क़बूल करियां थो। अहिड़नि ई माण्हुनि खे अलाह मुआफ़ करे थो ऐं अलाह त सभु कुझु ॼाणंदड़ कमाल हिकमत वारो आहे। सूरह बक़रा जी जॾहिं वज़ाहत कई त उते मूं हिकिड़ी हदीस बयानु कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त जॾहिं को इंसान तौबा करे थो त तौबा बंदो करे थो पोइ ख़ुशी रब खे थिए थी। उनजो बि मिसाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन तरह फ़रमायो त को इंसान आहे रेगिस्तान में, हुन वटि उठ आहे, हुनजे उठ ते हुनजो खाधे पीते जो सामान आहे, यानी हुनजी ज़िंदगी जो सामान हुन उठ ते आहे। कंहिं वजह सां हुनजो उठ हुन खां गुम थी वञे थो, हू सॼे रेगिस्तान में हेॾां होॾां निहारे थो, हुनखे उठ नथो मिले, आख़िर थकिजी अची वेही थो रहे, हुनजी अखि लॻी थी वञे ऐं जॾहिं होश में अचे थो, हुनजी अखि खुले थी त ॾिसे थो त हुनजी ज़िंदगी यानी हुनजो उठ हुनजे साम्हूं बीठो आहे। त हाणे तसवुरु कयो त हुन बंदे खे केतिरी ख़ुशी थींदी हूंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त जेतिरी ख़ुशी हिन बंदे खे नथी थिए उन खां वधीक ख़ुशी अलाह खे थिए थी जॾहिं अलाह जो बानो सची दिलि सां तौबा करे थो। ऐं तौबा उन्हनि माण्हुनि जी क़बूल नथी थिए जेकी सॼी उमिरि बुराइयूं ऐं बुछड़ा कमु कंदा रहनि था, एसी ताईं जो हुननि मां कंहिंजे मौत जो वक़्तु अची वञे। सॼी ज़िंदगी त पंहिंजी बुराइयुनि में गुज़ारे विया, पर जॾहिं हुननि ते मौत जो वक़्तु अची वियो, हुननि मौत जो फ़रिश्तो ॾिठो त फ़ौरन चवनि त हाणे असां तौबा कई। अलाह फ़रमाए थो त इन्हनि इंसाननि जी बि हींअर तौबा क़बूल न आहे। बिल्कुलु ईअं जीअं फ़िरौन सॼी ज़िंदगी पंहिंजे तकबर वारी गुज़ारी, पंहिंजी मर्ज़ी सां जीअं चाहियईं तीअं गुज़ारियईं, पर आख़िर में जॾहिं हुनखे मौत जो वक़्तु आयो, जॾहिं ॿुॾणु लॻो त क़ुर थो फ़रमाए त हुन तौबा कई आहे। उते ई अलाह ताला थो फ़रमाए त मूं हुन जी तौबा क़बूल न कई छो जो ही मुतकबिर रहियो, इहो गुनहगार रहे। मौत जे वक़्त वारी तौबा अलाह ताला खे क़बूल न आहे। तौबा तव्हां बाक़ी सॼी ज़िंदगी 100 साल तव्हांजी थी गुज़री आहे, तव्हां ते मौत अञा न आयो आहे, तव्हां हींअर होश हवास में आहियो,
चाहे केॾा वॾा तव्हां गुनाह कया आहिनि, तव्हां हींअर तौबा कई, अलाह ताला फरमाए थो त मां तव्हांजी क़बूल कंदुसि। हा, बाक़ी जेके मौत जो फ़रिश्तो ॾिठो, हाणे तौबा जो वक़्तु तव्हां विञाए वेठो। तॾहिं हू चवे थो त मूं हाणे तौबा कई, ऐं न उन्हनि जी तौबा क़बूल थिए थी जेकी मरण घड़ीअ ताईं काफ़िर रहिया, सॼी उमिरि कुफ़र में गुज़री, ऐं मरण वक़्तु उन्हनि बि फ़रिश्तो ॾिठो ऐं हू बि चवनि असां तौबा कई काफ़िर। अलाह ताला फरमाए थो उन्हनि जी तौबा क़बूल न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, चाहे मुसलमान बि आहे पर सॼी ज़िंदगी हू शिरक में रहियो ऐं हुन जी मौत बि इन हालत शिरक में थी आहे, त अलाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त इन जी बि तौबा क़बूल न आहे, इहो बि जहन्नम में हमेशह हमेशह जलाए रहंदो। अहिड़नि माण्हुनि लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। ऐं ईमान वारो, तव्हां लाइ इहो हलाल न आहे त ज़बरदस्ती औरतुनि जा वारिस बणिजो। अरब में छा रिवाज हूंदो हो त हू ज़बरदस्ती औरतुनि जा वारिस थी वेंदा हुआ, यानी कंहिं इंसान जी अगरि 3, 4, 5 ज़ालूं हूंदियूं हुयूं, हू बिल्कुलु कंदा हुया 3 खां 5, 6, 7, 8 हू शादियूं कंदा हुया, छो जो हुननि वटि को निज़ाम हो ई कोन। हू पंहिंजी मर्ज़ी सां जीअं चाहींदा हुआ जाहिलानी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। अगरि उहो इंसानु फ़ौत थी वेंदो हो त उन जो वॾो पुटु वारिस बणिजी वेंदो हो। हाणे उन वॾे पुट जी हक़ीक़ी मात हिकिड़ी आहे, बाक़ी ॿियूं जेके बि आहिनि 3, 4, 5, 6 उहे सभु उन जूं सौतेलियूं माइरूं हूंदियूं हुयूं। हू छा कंदो हुयो त जहालत में उन्हनि सां निकाह कंदो हो, उन्हनि सां शादी कंदो हो। अगरि शादी न बि कंदो हो त हू पंहिंजो इख़्तियार रखी हुननि जो निकाह ॿिए हंधि कंदो हो ऐं हुननि जो जेको बि हक़ महर हूंदो हो सॼो पंहिंजे कब्ज़े में रखंदो हो। अलाह ताला फरमाए थो त इहो अमल दुरुस्त न आहे, इन्हनि खां बाज़ अची वञो ऐं न उन्हनि खे इन लाइ रोके रखो त जेकी उन्हनि खे महर ॾिनो अथव उन मां कुझु वठो, सिवाय उन जे जो हू पधरीअ बदकारी में मुब्तला थी आहिनि। हा, सफ़ा बदकारी त लही आयूं आहिनि त पोइ तव्हां उन्हनि खे सज़ा तौरु रखी सघो था, तव्हां उन्हनि खे ईज़ा ॾेई सघो था ऐं साणनि सुठे नमूने सां हलो। पर जेकॾहिं अव्हां उन्हनि खे नापसंदि करियो था त को अजब न आहे त जंहिं शइ खे अव्हां नापसंदि करियो ऐं अलाह उन में घणी भलाई रखी हुजे। अगरि कंहिं इंसान जी वाक़ई का ज़ाल आहे, हुनजी हक़ीक़ी ज़ाल आहे, उनखे पंहिंजी ज़ाल जी का ॻाल्हि बुरी थी लॻे, का उनजी आदत बुरी लॻे थी, अलाह ताला फरमाए थो त तव्हांखे इहा हिकिड़ी आदत बुरी थी लॻे न, थी सघे थो त इन में ई मूं तव्हांजे लाइ भलाई रखी हुजे, छो जो तव्हांखे को इल्मु न आहे, सॼो इल्मु मूं अलाह खे आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हिकु ज़ाल जे बजाए ॿी ज़ाल परिणिजणु घुरो था त भली परिणिजो, तव्हांखे इजाज़त आहे, तव्हां उहा बि करे सघो था। ऐं तव्हां उन्हनि मां कंहिं ज़ाल खे ढेर ॾिनो हुजे, यानी तव्हां उनखे हक़ महर तमामु घणो ॾिनो हुजे, त उन मां कुझु बि मोटाए न वठो। तव्हांखे को इख़्तियार न आहे त तव्हां ॾिनल हक़ महर मां कुझु उन खां वापसि वठो, बिल्कुलु बि न। छा तव्हां उन ते बहितान लॻाए ऐं ज़ाहिर ज़हूर ज़ुल्म या गुनाह कंदे उहो हक़ महर वापसि वठणु चाहियो था? तव्हांजी एग्रीमेंट थी चुकी आहे, तव्हांजो पाण में मुआहिदो थियो आहे, निकाह आहे ई मुआहिदो, त तव्हां कीअं उन खां इहो हक़ महर पंहिंजो वापसि वठी सघो था? ऐं उहो महर वठणु अव्हांखे कीअं थो जुगाए जॾहिं कुझु वक़्तु अॻु में अव्हां हिक ॿिए सां सोबत करे चुका आहियो? यानी को अक़लमंद इंसान, इज़तदार, समझदार इंसान कॾहिं बि उहो हक़ महर नथो वापसि वठी सघे, उहो उन जे शान जे ख़िलाफ़ु आहे। ऐं उहे निकाह करे अव्हां खां पको वाइदो वठी चुकियूं आहिनि, तव्हांजी ज़बान थी चुकी आहे, तव्हां पंहिंजी ज़बान खां हाणे कीअं था फिरी सघो? वरी साॻी ॻाल्हि त इज़तदार ख़ानदान इंसान हक़ महर नथो वठी सघे, हू पंहिंजी ज़बान तां नथो फिरी सघे। दुनिया में बि त जेके सौदा कंदा आहियो, पोइ सौदनि तां नाहियो फिरंदा न पंहिंजी ज़बान तां, त पोइ तव्हां निकाह जी सूरत में जेको तव्हां वाइदो कयो आहे त तव्हां उन तां कीअं था फिरी सघो? ऐं जिन औरतुनि सां अव्हां जा पीअर निकाह करे चुका, छो त अरब में रिवाज हूंदो हो त जॾहिं हुननि जो पीउ गुज़ारे वेंदो हुयो, पंहिंजी सौतेलियूं माइरुनि सां निकाह करे वठंदा हुया, बग़ैर निकाह जे बि सम्झो त हुननि जी शादी हूंदी हुई। अलाह ताला फरमाए थो त इहे बि तव्हांजे लाइ हराम आहे, उन्हनि सां हरगिज़ निकाह न कयो। जाहिलियत जे ज़माने में जेकी थी चुको सो थी चुको, हाणे जेको माज़ी में गुज़री चुको उन ते कुझु बि नथो करे सघिजे। इहा वॾी बेहयाई जी ॻाल्हि ऐं नफ़रत जो कमु ऐं बुछड़ो रस्तो आहे। इहो हुननि जे बि रिवाज में इहो निकाह बुरो लिखियो वेंदो हो, हालांकि कंदा त हुआ लेकिन सम्झंदा इन खे बुरो ई हुआ।